पानी घर में सारियूं सुकन थियूं मां भाण वठां पैसा ॾे। घणा खपनि? 2 लख। 2 लख? हाँ बस बस 2 लख जो घणो थो थिए व्याज ख़बर अथई? घणा महीना लाइ खपई? सारियूं लहंदियूं महीने ॿिनि में लही वेंदियूं न। महीने ॿिनि में कीअं लहंदियूं? पोइ माना 3-4 महीना लॻी वेंदा। अब जेको लॻो न बाबा। 2 लख माना पोइ माना 2 लख 10,000 रुपया महीने ते आहे। लख ते 20,000 रुपया हिकिड़ो महीनो माना 4 महीना त 80,000। माना अॻु में तो मूंखां 8 लख खणी आहे। हाणे तुंहिंजा टोटल था थियनि माना मतिलबु 2,80,000 हे थींदी ऐं 8 लख मां 12 लख हो थिया अथई त माना 14,80,000। हाज़िर बाबा। ठीक है ना? वरी छा तो करे अब्बा? बाबा भाण लाइ पैसा थो वठां त न सारियूं सुकन थियूं भाण ॾियूं न। वरी व्याज? ॿियो किथां आणियां? इने व्याज जे चक्कर में तबाह थी वेंदा थी अब्बा। बोर्ड पे थो अचे, पानी पे थो अचे, सॼी सिंध में वठा लगी पई त बाबा बोर्ड थो अचे तोखे वरी अञा ताईं जेको व्याज वठण जे चक्कर में बाबा जग जहान ॾे वेठो मुंहिंजूं सारियूं सुकन भली बोर्ड बि उन लाइ आहे मुलया। तो पोइ जग जहान माना उहा मरे उहा ॿुडी मरे त असां बि ॿुडी मरूं। पोइ असां बि जग सऊं। पोइ इहो व्याज न वठ बाब। पानी त इहे सारियूं ॿुडियूं ए अगरि बचियूं त असां कमाए वियासीं न त बसि खॾ में पए। ये व्याज न वठी तो पोइ व्याज किथां ॾेई सघंदासीं? बाबा सारियूं बचियूं व्याज ॾींदासीं न। अरे किथां? सारियूं मुरनि लुड़ी पोइ किथां ॾींदासीं? भाऊ कोन ॾिसंदो छा? अब्बा हिन लानतीर खे ख़बर त बोर्ड अचे पई थी हे ॼाणी वाणी असांखे फासाइण तो चाहे व्याज वारे चक्करनि में त जीअं बनियूं सॼियूं पंहिंजो जेको कब्ज़े में करे। बाबा बनियूं छो कब्ज़े में कंदो? लानतीर खे पैसा वठो त भाण ॾियो न। बोर्ड कोन्हे इहो मरी ख़बरूं न। अब्बा कारो मो हिन जो हास कर बोर्ड अचे ई पई थी। सभु चवनि पिया था अख़बारनि में हर जगह ते इहो लॻो पियो त बोर्ड अचे पई थी सारियूं बचियूं त पोइ गंज थी वेंदो न त हे लानतीर असांखे छॾींदो ई कोन। हिनखे लानत पए हिन माण्हू खे हे असांखे ओ बा पाण में विड़ो था या मूंखे था गारियूं ॾियो? छा थियो अथव? चाचा मुंहिंजा पैसा वापसि ॾे बसि। बाबा तूं हिन जे चवण नथी तोखे पैसा मां ॾींदुमि न। पैसा तोखां मूं वटि आण बाबा। घणो व्याज चढ़ियो अथव? घणो व्याज वरितई बाबा? 8 लख अॻे दफ़े वरिता हुई। हा उन मां 4 लख थिया अथसि हाणे माना 12 लख। 2 लख 8 लखनि जो 4 लख मथां व्याज आहे। व्याज आहे ये 6 महीननि में 6 महीननि में ऐं 2 लख हिन महिल वरितई 4 महीननि में आहे। 4 महीननि में माना 10,000 रुपया लख ते आहे महीने ते माना 20,000 त माना 4 महीना 80,000 ए माना 2,80,000 टोटल थींदा 14,80,000। मतलब त हिन महिल आहे छा सितंबर अक्टूबर नवंबर दिसंबर जनवरी पहिरीं ते मूंखे 14,80,000 खपनि। चाचा सम्झी वञो बाबा बिल्कुलु। चो मरणो कोने तोखे न बाबा मरणो सभिनी कीड़ा पौधई खुदा का तो कीड़ा पौधई कबर में ताके विछू खाईदा हेडो तू व्याज पे तो ताके पटी असांखे परवाह न आहे। गरीबन के पास आई तो बिमुही नाग तुझे नासुन मां किरास करे वात मां निकरी इंदई। अला बाबा अगते कंहिंखे ख़बर आहे जा? कबर जी तोखे ख़बर कोने रुगो इते पैसा जी ख़बर तई ने व्याजी हराम खोर। व्याज न आहे कारोबार आहे। यो कारोबार तू जलाए बाबा एक असां कैश ॾोकड़ था ॾियूं। अरे जाए तव्हां जहिड़नि खे असां माना हिन महिल तव्हांखे खपनि न मजबूरी अथव न। मजबूरी है तो पो तू मजबूरी में असांखे ऑर्डर दे दे 4-4 5-5 लख तू व्याज वठंदे। मजबूरी में केर 2 लख 8 लख केर ॾींदो आहे? चल का भिब फाटंदई यकीन करी चाह पींदे हुआ चाह भी तोखे कोड़ी लगंदी। चल का तोखे शुगर जो मरीज थी व्याजी ज़ालिम इंसान। बाबा असां माना हे असां गरीबन खे पैसो था ॾियूं असां माना व्याजियूं माना असांखे तव्हां ये पिटियो छा जो पैसो तोखे ख़बर आहे? डोकड़ वापस दे चाचा। छा है चाचा? देस डोकड़ वापस देस तू दे वापस बस देस कडी देस तू असांखे कोन छॾे बाबा। ये रुपए के फासा ना व्याज में मेहरबानी कर। तव्हां असां शरीफन खे ॾींदा आहियूं तव्हां जहिड़नि खे कोन ॾींदा आहियूं। हां तो सही है चाचा बस 12 लख मूंखे कॾहिं ॾींदे? बाबा हा तर सारियूं न न बस हाणे कोन छॾींदो मूंखे 12 लख ॾे। बाबा तुंहिंजी बोली सारियुनि ॾेई कथा नहीं दादी चरियो थोड़ी छा पोइ छो वरिता पैसा? तो असांखे व्याज छो ॾिनो? छो अबे के फासाई मासूम के कोन था ॾियो न मां त तव्हां ज़मीन जा कागज़ मूं वटि आहिनि। तू ज़मीन खणी वञ असां सारियूं असां फसल कंदासीं तू खणी अच बंदूक सां फिरदासीं पाण में। ओह नो फसल खणो भली भाई ज़मीन मूं वटि आहिनि कागज़ मूं वटि आहिनि सभु मां पाण पैसा तोखे मिलंदा। चाचा ॾींदा आहिनि? हा मां ॾींदुमि। खुदा जो खौफ कोन था बड़ा मासूमन के फासाए गरीब मिस्किनन के फासाए व्याज में वणी वरी आस्ते ॻाल्हि हिकु तव्हां गरीबनि जो असां मदद था कयूं ॿियो वरी तेज़ असां सां थो ॻाल्हायूं। छा जो मदद? छो गरीब थिया हो? 8 लख गरीब थिया 4 लख व्याज एडो व्याजी थी तो हले हले बस हले 8 लख रोकड़ न
तू देखे के गरीब के खुदा का तो कुत्तो खाई थई हलिया अरे भाई हलिया 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 छितो कुत्तो खाई थई हलिया। देखो वैक्सीन भी न मिलत थई हॉस्पिटल में हल 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 हॉस्पिटल में सुई भी न मिलत थई हल किथे भी दे उते तो खेत न मिलत थई तनी सी मारत हलिया हलिया लाख तेरे साथ तू अबे के फसायो आ हलिया चाल ये अरे बाबा हलिया ॿियो को दर ॾिसूं सॼो व्याज करे छॾे थई बोड पई थी अचे पाणी पे तो अचे दुआ कर तुर को ये असांजो फसल बाबा बची वियो। बोड कोन अलाह को तो बोड ईंदो ई कोन इहो फसल असांजो बची वियो न असां कमाए वियासीं अबा गंज थी तू घबरा ना जब पैसा निक गंज कोन थींदो थी तो बाबा तू अलाह दे रख अलाह दे रख अल्लाह खुदा पूजे से व्याजी खे अल्लाह अल्लाह पारो पटी ने व्याजी हलिया 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 लागती रे अबे के तो पास ही लागती रे बाबा छॾीस छॾीस हलिया अबे के चोरे चोरे पैसा में से करदाई के रे हलिया हलो बा